साथी आहे ऐं हिकिड़ो मान वारी शख़्सियत आहे मेहड़ जी ऐं MPA आहे। उनजो ज़िक्र न कजे त ॻाल्हि ईअं लॻंदी त मेहड़ में मज़ो न आयो ऐं मेहड़ में इहो उनजो नालो न खणिजे त रौनक जेका आहे उहा बिल्कुलु गुसी ऐं बेरौनक लॻंदी हीअ महफ़िल जी। अदा जी ॻाल्हि कंदसि त 2022 में जॾहिं बोर्ड आई हुई त मूं अदा खे ॾिठो त हुन कीअं पंहिंजे बहितरीन हिकिड़ो स्टेटमेंट वारो किरदारु अदा कयो ऐं मेहड़ खे उन ॿुॾनि मेहड़ खे ॻोअण खां बचायो ऐं पंहिंजे माण्हुनि सां गॾु बीठो। अॼु मूंखे हुनजी कमी हिते ज़रूरु पेश अचे थी, पर माना मूंखे ॾुख बि आहे त अॼु अदा हिते अवेलेबल न आहे, जॾहिं त अदा उहो हो अदा फयाज़ जंहिं चयो हो त भेण सभ खां पहिरियां मां ईंदुसि ऐं हिन लाइब्रेरी जो इफ़्तिताह कंदुसि ऐं तव्हां अदा ज़ुबैर खे बि इहा दावत ॾिजो। दावत ॾियण वारा ॿई भाउर अॼु हिते मौजूदु आहिनि तव्हांजे विच में ऐं उन्हनि पंहिंजी फैमिली जी जेका लिगेसी आहे उहा शो कई आहे त हू कहिड़ी मुहबत कनि था माण्हुनि सां, पर इतफ़ाक़ सां अॼु अदा न आहे ऐं मां वरी कराची में उन सां मिलंदसि त उनखे इहा शिकायत कंदसि त तव्हां पंहिंजूं जेके हुयूं ज़ाती मसरूफ़ियात उहे छॾे हिते अचो हा, जॾहिं असांजो तव्हांजो अवाम असां सभु तव्हांजे ॻोठ पहुता हुआसीं। त अदा जी मूंखे ॿी बि ॻाल्हि तव्हांखे हिते चवंदसि त हीअ लाइब्रेरी सिर्फ़ु किताबनि जो मजमूओ न आहे पर क़ौमी शऊर जी नर्सरी आहे, छो त जॾहिं समाज में दलील ख़तमु थी वेंदो आहे त तशद्दुद जनम वठंदो आहे ऐं लाइब्रेरी असांखे दलील सेखारे थी। असांजे नौजवाननि खे हथियारनि ऐं मंशियात खां बचाइण लाइ हीउ इदारो ऑक्सीजन जो किरदारु अदा कंदो। सिविल सोसाइटी ऐं सरकार जे सहकार खां सवाइ इदारनि जी माल